इंसान जो अचणु, इंसान जो रहणु, इंसान जो घुमणु फिरणु, नंढड़ाप जवानी ओढ़प, इंसान जो मरणु, इहो दुनिया में हले। अचण में तरतीब आहे, वञण में तरतीब न आहे। अचण में तरतीब कीअं? असांजो पड़ा ॾाढो उहो हुयो तॾहिं असांजो ॾाढो पैदा थियो, ॾाढो पैदा थियो तॾहिं असांजो अबो पैदा थियो, अबो जॾहिं असांजो पैदा थियो तॾहिं असां पैदा थियासीं। जंहिं माण्हूअ जो ॾाढो कोन हुजे त उहो हुनजो अबो कोन थींदो, जे अबो न हुजे त पाण न थींदो। माना अचण में ईअं तरतीब असां रखी आहे, वञण में तरतीब न आहे। फरमाई त जेॾी महिल वक़्तु मुक़ररु थियो, उहो मुक़ररु कॾहिं थींदो आहे? माउ जे पेट में 4 महीना ॿारु ठहणु शुरू थींदो आहे। ज़ाल मुड़ुस शादी कई, पाण में हक़ अदायगी थी, ॿार ॾे करार वरितो रहम अम्मा जीअ में, 4 महीना अञा गुज़रण नथा त अल्लाह तबारक व तआला उन ॿार जे लाइ फ़रिश्तो अर्ज़ु करे थो त रब थींदो या न थींदो? अल्लाह साईं फरमाए थो त थींदो। जॾहिं थींदो त साईं पोइ हिन जे लाइ छा लिखिणो आहे? अल्लाह ताला अहिड़ी हालत में जो अम्मा जे पेट में अञा 4 महीना, अल्लाह साईं उन ॿार जूं ॿ शयूं लिखाए थो। हदीस पाक में अचे थो हिकिड़ो उन जी उमिरि लिखिजे थी, अञा माउ जे पेट में आयो नाहे, उमिरि लिखिजे थी। ॿियो उनजो रिज़्क़ लिखिजे थो त दुनिया में उमिरि केतिरी थींदसि, वरी ईंदो त पोइ रिज़्क़ केतिरो खाईंदो। बसि इहे 2 शयूं अम्मा जे पेट में लिखजनि थियूं। जे ठहियो उमिरि हेतिरी, उन उमिरि सां रिज़्क़ हेतिरो। पोइ ईंदो आहे त अचण खां पोइ उमिरि जो हिकिड़ो सेकंड, सॼी दुनिया गॾु थिए त हिकिड़ो सेकंड वधायूं, न थी। हिकिड़ो दाणो रिज़्क़ जो खुटायूं, न थी। जेको लिखिजी उहो थींदो हर हाल। तॾहिं किताबनि चयो आहे त किताबनि में ईंदो आहे त जेकी शइ माण्हूअ जंहिंजो नसीब हूंदी आहे उहा उनखे मिलंदी। नसीब अनसीब युसीब वलो कान तहत जबल, नसीब जेकी शइ हूंदी आहे उहा नसीब थींदी, मिलंदी, पोइ तोड़े जो आहे जबल जे हेठि हूंदी, उतां निकिरी ईंदी। पर जेको ईंदी आहे नसीब नाहे त उहो उनजे लाइ त वलो कान बैन शफ़त आहे, थोरे 2 चपनि जे विच ते हुजे ऐं नसीब न अथसि। इहो तजुर्बो तक़रीबन सभिनी खां थियो हूंदो। कॾहिं बूटी हथ में खईंसीं, बूटीअ खे वात में विधोसीं, ॾंदनि सां छिकियोसीं, ॾंदनि मां छॾाइजी वई, हथ मां छॾाइजी वई, हेठि ॿिलो बीठो आहे, कुतो बीठो आहे, भाई 2 चपनि जे विच ते नसीब नाहे, हितां बि अल्लाह ताला नसीब आहे त थोरी जबल जे पाड़ में पियल हुजे, तॾहिं बि कंहिं नमूने सां उहा कोट थींदी वञे। अहिड़ा कोड़ दुनिया में वाक़िया पिया आहिनि। जेको आयो हिकु ॾींहुं उहो वेंदो कॾहिं जीअं तव्हांखे ॾसुमि त उनजी उमिरि माउ जे पेट में लिखिजी वई, केतिरी उमिरि आहे उनखे ॼाणूं नथा। तॾहिं अल्लाह ताला क़ुर मजीद में फरमायो त हिकिड़ियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेको माण्हू नथो ॼाणे, उन में इहा शइ आहे त बेअई अर्ज़िन तमूत, ज़मीन जे कहिड़ी जाइ ते फौत थींदो, इहा कंहिंजे ॼाण में न आहे। बेअई अर्ज़िन तमूत, माउ जे पेट में उहो जे 5 शयूं आहिनि। हिकिड़ो आहे त मींहुं कॾहिं वसंदो, ऐं सुभाणे छा कंदुमि, ऐं माउ जे पेट में छा आहे, कहिड़ी जाइ ते मरंदो, इहा कंहिंखे बि ख़बर कान्हे। इहा ख़बर कीअं आहे? पोइ तव्हां चवंदो साईं अॼु ॾसनि था त फलाणे ॾींहुं मींहुं पवंदो, एतिराज़ थींदो, मींहुं पवंदो। माउ जे पेट में अञा ॿारड़ो हले थो त करे था ॼण त उहा पुट आहे या तव्हां कीअं था। हाणे इहो जेको आहे इहो आहे सबब। इंसान में अल्लाह ताला हिकिड़ा हिस्सा रखिया आहिनि, हिस्सा उहे हिस्सा आहिनि। उन खां सवाइ जेको इल्मु आहे उहो अलाह खां सवाइ कंहिंखे कोन्हे। हिसो कहिड़ो आहे? हिकिड़े माण्हू जूं अखियूं कोन्हनि, पर उन जाॾो का ईअं हथु घुमायो कंहिं शइ ते, हथु घुमाए करे महसूस कंदो त हीअ शइ आहे। हथु लाइण, हथ में हिसो रखियल आहे, हथ में हिसो रखियल आहे, इनखे ॼाणंदो त हीअ फलाणी शइ आहे। नरम आहे, पकी आहे, पथर आहे, सिर आहे, माना हथु लाइण हिकु इन हिसे सां ॼाणे वठे। ॿियो अखि सां ॾिसंदो त हीअ पथर आहे, हीअ लोह आहे। ॿियो हिसो इहो इंसान में रखियल आहे, इहो इन अखि सां ॾिसंदो। टियों सिंघनि, हीअ ख़ुशबू आहे, बदबू आहे, इहो हिसो आहे। इहे 3। चौथों हिसो आहे ज़बान सां चखणु,
चखंदो हीअ खटी मिठी कहिड़ी शइ आहे। हाणे इन्हनि खां सवाइ जेको इल्मु हुजे उहो न थी सघे। अखियुनि सां बि न ॾिसे, हथ सां बि न ॾिसे, ऐं ज़बान सां बि न चखे, ऐं तंहिंखे चवां हथ बि न लाहे सघे, इहो माण्हू काॾे वञे। इन खां सवाइ जेको इल्मु आहे इहो अलाह जो इन्हनि कंहिंजी मोहताजी न हुजे अलाह। उनजे लाइ फरमाईं त इहे शयूं मां थो ॼाणा त मींहुं कॾहिं वसंदो, कंहिंखे बि ख़बर कोन्हे, कंहिंखे बि ख़बर कोन्हे मींहुं। पोइ चवंदोसीं मींहुं इहो औज़ार इस्तेमालु कंदा, हा न, फलाणे पासे ख़बर पई त अॼु हेॾो हिन पासे बारिश थी आहे, उन बारिश जो रुख काॾे आहे, हवा केतिरे अंदाज़ में हले थी, उहो तव्हांखे हवा बि मापे ॾींदा, हेतिरी स्पीड सां हले थी, इहा हेतिरा किलोमीटर हवा कंदी कलाक में, हा न, उहो हिन पासे ॾों हलियो आहे, रुख बि हिन पासे ॾे आहे, इहा हलंदी ख़ैरपुर ताईं हवा केॾी महिल पहुचंदी, इहो हुननि वटि ऑटोमेटिक कंप्यूटर सिस्टम सां जहिड़ो बटणो हणंदा त इहा रफ़्तार जंहिंसां अचे थी, अगरि एतिरी रफ़्तार सां हली असांजे गाॾियुनि में बि इहो सिस्टम आहे। गाॾी तव्हां रोड ते हलायो त तव्हांखे ॾसींदी, गाॾी ॾसींदी त तव्हां हेतिरे पंध ते आहियो, इन में केतिरे टाइम ते तव्हां पुॼंदो, उन में इहे मीटर लॻल आहे, माना केतिरे हुन ते पुॼंदो छड़ो, माना इहे इन मां असांखे मालूम थींदो, पाण ई असांजो अंदाज़ न थी सघे, उहो कामयाबु न थींदो। माना जेकी कंहिं शइ जी मार्फत इल्मु हासिल थिए, इहो इल्मु इंसान खे त थी सघे थो, पर इन खां सवाइ जेको इल्मु आहे उहो अलाह। तॾहिं चईंदा माउ जे पेट में छा आहे, तव्हां अल्ट्रासाउंड जी मशीन रखंदो, मशीन खां सवाइ ख़बर न पवंदी त अम्मा जे पेट में छा आहे, हा न, मशीन रखंदो तव्हांखे ख़बर पवंदी त अम्मा जे पेट में या न्याणी आहे या पुटु आहे, मशीन रखंदो तव्हांखे ख़बर पवंदी त अॾो भॻल आहे किरी जाए, अरे इन खां ख़बर बि न लाहे, हथ बि न लाहियोसि, अखि सां बि न ॾिसो, कन सां बि न ॿुधो, ऐं तंहिंखे चवां हुनखे ॿिए कंहिं शइ सां बि इस्तेमालु न कयो, पाण ई ॾसियो त हिन जे गोॾे वठूं चङा भॻल आहे, कोन ॾसे सघंदासीं, हा न, मशीन रखंदो त ख़बर पवंदी त हिन जा इहे शयूं। तॾहिं फरमाईं त वमा तदरी नफ़्सुन बिअई अर्ज़िन तमूत, कंहिं नफ़्स जे ॼाण में इहा शइ कोन्हे त ज़मीन जे कहिड़े हिसे ते मरंदो। अजीब अजीब कॾहिं कॾहिं वाक़िया थींदा। असांजो शाइर इस्लाम हो, अलाह ताला हुनजी मग़फ़िरत फरमाए, अलाह ताला हुनखे जन्नतुल फ़िरदौस में जॻह ॾियणु फरमाए, भाउ अब्दुल हफ़ीज़ उलरो, अलाह ताला हुननि जो रहमत करे। उहे आख़िरी ॾींहं हुनजा वीचारो जो भाउ मूंसां राब्ते में हुयो, लाड़काणे, साईं लाड़काणे वारनि ने हाणे असांखे जवाबु ॾेई छॾियो, हाणे असां छा कयूं, हाणे साईं चवनि था त कराची, अलाह से भलाई कंदो, भला वठो गाॾी, गाॾी अची वई, हाणे कराची हलंदा हालत सां बिगड़ंदी थी वञे, काथे हलो बाबा पहुची वञो, काथे माण्हू तव्हांजे लाइ फोन कयो मां हैदराबाद जामशोर वटि उते दोस्त हुया, उन्हनि खे चवंदे भाऊ अचे थो, तव्हां महिरबानी करे हिन सां थोरो तावन, ॿ टे ॼणा दोस्त ॿाहिरि रोड ते बीठा, उते पहुता त ॾिठो त हालत बिगड़ियल आहे, खणी विया तकड़ में अस्पताल, हुननि चयो पहुची वियो, माना लाड़काणे खां हितां त हलियो, पर लाड़काणे वारे जवाबु ॾिनो, फौत थियणो हुनखे उन सरज़मीन ते जंहिं जाते हुनखे पुॼणो हो, कहिड़े हवाले ते पुॼणो, त वञूं था कराची, पर पुॼी कोन सघिया, उते ज़मीन जंहिं ते हुनजो मौत हुयो उन जाए ते। ईअं हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे मुंहं में वाक़ियो ईंदो आहे। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम नबी हो वक़्त जो, ईअं किताबनि में ईंदो आहे त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम हिकिड़ो नबी जंहिंखे अल्लाह तबारक व तआला पूरी काइनात ते हुकुम कयो, पूरी काइनात ए पखियुनि जूं ॿोलियूं में सम्झे, हवा बि हुन जे आर्डर में, जुड़ बि हुन जे आर्डर में, अलाह ॾेई छॾिया, वॾो तख़्तो हुन ते 200 चवंदा आहिनि 1000 एतिरियूं हुनजे मथां कोई कुर्सियूं रखो या हुन ते गिल्म पथारे छॾियो, एतिरा माण्हू वेहनि, उहे वेहण खां पोइ अलाह हुकुम करे त उतो हवा हिनखे खण, उहा हवाई जहाज वांगुरु हुनखे उॾारे, जिते वरी चवे उते लहो, माना इहो हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम उन हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी महफ़िल हुई, हिकिड़ो ॿाहिरि जो शख़्स आयो, यानी मां आहियां हेॾो जो हिकिड़ो माण्हू अचे त सभई हुन ॾे निहारींदो, मां बि निहारींदुमि, छा निहारींदो, पर केरु नओं आयो, उहो अचे जो वेठो त सभिनी हुन ॾे ॾिठो, सभिनी ॾिसण खां बाद में उहो सलाम करे वेठो, वरी सलाम करे उथियो त वरी कंहिं सां मिलियो बि कोन, कंहिं सां ॻाल्हाईं बि कोन, माण्हुनि बि सभिनी ॾिठो ऐं हुन बि सभिनी खे ॾिठो, हलियो त हिकिड़ो माण्हू उतां थोरो ॾकण लॻो, उन मजलिस में उहो वियो हलियो, मजलिस में ॾकण लॻो, ॾकी करे हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे पासे में आयोसीं, मूंखे अलाए छा तकलीफ़ थी थिए, महिरबानी करे हवा खे हुकुम कर त मूंखे ॻोठ पुॼाए, हाणे ॻोठ हुनजो अलाए केॾा हज़ारे किलोमीटर परे, महिरबानी कर साईं मूंखे, मां पंहिंजो ॻोठ पुॼाए, मूंखे अलाए छा थियो, हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम हवा खे हुकुम कयो त इहा खणी करे वञी हुते पुॼाई, घड़ीअ खां पोइ वरी उहो माण्हू वरी मोटी आयो, उहो जेको वियो आहे उहो माण्हू मोटी आयो, अचे हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम सां आदर भाभी के सलाम बि कई, अची ख़िदमत में वेठो, हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम चुस्त तकड़ में आई, वरी मोटी आई, वरी मोटी वई, वरी मोटी आई, चई साईं असुल ॻाल्हि इहा हुई, तव्हां
मां फ़रिश्तो आहियां मौत जो फ़रिश्तो आहियां मूंखे हुकुम थियो त फलाणे माण्हूअ जो फलाणी जाइ ते रूह कब्ज़ कर फलाणे टाइम ते पर अॻु में सुलेमान अलैहिस्सलाम जो उहो कचहरीअ में वेठो थी अॻु में ओॾे वञ साईं पोइ जेॾी महिल मूंखे इहो हुकुम थियो त मां आयुमि तव्हांजे कचहरीअ में पोइ सभिनी माण्हुनि मूंखे बि ॾिठो मां बि ॾिठुमि त मुंहिंजी अखि लॻी उन सां त इहो आहे मां पंहिंजूं हुनखे अखियूं ॾेखारियूं मां हलियो अलाह जो हुकुम सां फ़रिश्तो हलियो ऐं मूंखे पाण खे परेशानी त इहो ओॾे पहुचंदो मां हुते पहुतुमि उहो टाइम थियो त हवा ते हिनखे हुते सटियो मां हुनजो रूह कब्ज़ कयो तॾहिं तव्हां मोटी आयो तव्हांखे इहा ॻाल्हि ॾिसां माना त कहिड़ी ज़मीन ते मरंदो इहा कंहिंखे ख़बर कोन्हे वमा तदरी नफ्सुम बिअई अर्दिन तमूत उन जाइ ते पहुचंदो कीअं इहो अलाह पाण ई ख़बर हिते ई खोड़ वाक़िया अहिड़ा थींदा आहिनि हिन रस्ते सां न वञ हिन रस्ते सां वञ हिन रस्ते सां वञ हुते हादसो हाणे कलेक्टर जो तव्हां ॿुधो ॿ टे ॾींहं थिया ख़बर शादी हाल में वञण था वञण जहिड़ा कार ते चढ़ी करे समिरी करे हलंदा पोयों गाॾी कार जे मथां चढ़ी वई माना रोड होतिरो पंधु आहे हिकिड़ो 10 किलोमीटर कोन्हे को ख़बर हाणे शादी हाल में वञण जे मां केतिरा तव्हां वाक़िया अहिड़ा मां खे ॾेखारे दोस्तनि लाहौर में अलाह से असांखे हिदायत ॾे लाहौर में शादी कराइण विया जंहिं मोटी पई अचे हाणे हुन जंहिं जेॾी महिल मोटी अचे पई हाणे घर जे ॿाहिरों पहुतई अचे घोट कुंवार जी कार बि जंहिं बि हाणे उते जेके माण्हू इस्तक़बाल में बीठा उन्हनि वटि फटाका छॾिया फटाका बि अलाह जे अमान में रखिया अलाए कहिड़ा निकिता इहे जो फटाका छॾियऊं वठी गोड़ रड़ियूं कूकू मधो वारो वारो फटाको जो हिकिड़ो मथे न फाटो उहो अचे कार जे मथां जीअं किरियो थो हाणे जंहिं कार में घोट कुंवार हा न हे वॾो हुकरा रोशो हले थो पियो हेॾे कार खे बाहि वठी वई हिननि हमराहनि खे परवाही कान्हे का त बाहि लॻी आहे इहा ख़बर कोन्हे अॻा घणी कोशिशि कयूं पर घोट बि सड़ी वियो कुंवार बि सड़ी वई हुन सां ॿिया माण्हू उहे बि सड़ी विया कार सॼी सड़ी वई हिकु ख़ुशीअ जे मौक़े ते माना उहो हुतां परणाए करे दर ते अचे पहुता अलाह ताला जो मसइलो इहो आहे केॾी महिल वेंदो केरु वेंदो केॾी महिल वेंदो ख़ुशीअ में वेंदो गमीअ में वेंदो हा हिकु वेंदो ॿ वेंदा कॾहिं जो करे सॼो घर जो तव्हां दाऊद ॻोठ जो वाक़ियो तव्हांजे आॾो आहे कीअं वेगन ते विया न अचणा न वञणा कलंदर था घुमण हिकु महिल ई 20-22 माण्हू कीअं था वञनि कीअं विया छो विया कहिड़ो कमु हुयो इन करे न बसि अलाह तबारक व तआला जंहिंजो जाते मौत रखियो आहे उहो हुते थींदो हर हाल उन जे लाइ बुज़ुर्गनि लिखियो आहे त तव्हांजी तयारी हमेशह हुजे ॿियो न त अलाह सां तवार तव्हांजी गॾियल हुजे ॿियो न त थोरो ज़ुबान ते ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द हुजे न तॾहिं बि मां सम्झां थो भलाई थी वेंदी आहियूं त भला सभई हुन वांगुरु कुल्लुकुम खताउ सभु जो सभु गुनाहगार मुल्ला हुजे तॾहिं बि गुनाहगार मवाली हुजे तॾहिं बि गुनाहगार सेठ हुजे तॾहिं बि गुनाहगार गरीब हुजे तॾहिं बि गुनाहगार पर पाण फरमाए त कुल्लुकुम खताउन व खैरुल खताइन तव्वाबून पर भलो गुनाहगार उहा जेको अलाह खां तौबा गुनाह पाण खे माण्हू खे महसूस थींदो आहे मां ग़लति है न कूड़ ॻाल्हाईंदो माण्हू पाण खे महसूस थींदो त कूड़ थो ॻाल्हाए चालाकी थो अटकल थो करे ॿियो त खणी एतबार करे वेंदो अहिड़ो माण्हू छो कूड़ ॻाल्हाईंदो पर पाण खे महसूस थींदो त मां ग़लति ॻाल्हि थो कयां अटकल थो कयां पोइ जेॾी महिल ईअं थी बि वञी भला त पोइ अलाह खे चए रब तूं त ॼाणे थो मां तौबा कयमि ॿीहर न कंदुमि त मां सम्झां थो अलाह उनखे खामखा कंहिंजे आॾो ख्वाब अलाह छो त सभई माना अलाह जा मुंहिंजा पुट हुजनि जेकॾहिं का ग़लती सलती थी हुजे कंहिं पुट खां अचे मूंखे चए बाबा मूंखां ग़लती थी वई त मां कोन चवंदुमि सॼे ॻोठारनि खे सदाई चवंदुमि पुट मुंहिंजी ग़लती कई आहे कोन चवंदुमि बाबा अलाह ॿीहर न कजां ईअं थी त जेकॾहिं असां सभई माना अलाह जा जेकॾहिं अलाह खे चवंदासीं रब खे मूंखां ग़लती थी वई मूंखे माफ़ कर त मां सम्झां त उहो मुला मोलीअ खां अलाह सां कोन पुछा कराईंदो त हिन बाने खे माफ़ कया या न कया बसि बानो मालिक जो आहे थी वेंदी उमेद इहा आहे पर उहो सिंधीअ में चवंदा आहिनि त संदरो ई इन ते ॿधल हुजे अटकल मूंखे करणी आहे त पोइ गुनाह करे वरी तौबा कया इहा तौबा न आहे फरमाईं त तौबा पंहिंजे दिलि सां जेॾी महिल तौबा थिए थो मुंहिंजा अलाह मां ॿीहर न कंदुमि पोइ रिवायत में अचे थो हे आसमान ज़मीन जो जेको खाल नज़र अचे थो न हीअ ज़मीन उहो आसमान केॾो खाल आहे जिते तव्हांजी नज़र वञे एॾा बि तव्हांजा गुनाह हुजनि अलाह सां सच्चीअ दिलि सां तौबा कयो त हिकु एॾा एॾो अलाह खे असां प्यारा आहियूं पर अफ़सोस आहे त असां अलाह खे न सुञातो आहे अलाह सां असांजे लाइ जो कुझु कयो असां उहो फ़ाइदो वरितोसीं पर जंहिंजे लाइ अलाह असांखे मोकिलियो असां उहो न करे सघियासीं फरमाए त जो कुझु ज़मीन में आहे जो कुझु ज़मीन में आहे जो कुझु ज़मीन में आहे उहो सभु तव्हांजे लाइ
जो कुछ हाणे जे कुछ में तव्हां सभु सम्झी सघो था हर शइ हे ज़मीनूं हे पत्थर हे ज़मीन हे पोख हे वण हे टण हे पखी परंदा सभु तव्हांजे लाइ जंहिं कम में अचनि में तव्हां इस्तेमालु कयो तव्हां छा आहियो फरमाए त वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून मां पैदा ई तोखे पंहिंजी इबादत लाइ कयो आहे असां सजदे ॾियण जे लाइ तयारु न आहियूं कुकड़ त खाधीसीं बकरी त कोई करे खाधीसीं तितर आड़ियूं त कलूर त खाधियूंसीं पर जंहिंजे लाइ अलाह असांखे क़ुर में चयो आहे त मां तोखे पंहिंजी इबादत जे लाइ कयो आहे उन पासे असांजो तवजो कोन्हे असां निमाज़ पढ़ण लाइ तयारु आहियूं अल्लाह को दुआ थो कयां अल्लाह ताला चलो सभिनी खे अदा हे मेड़ा हे मामला हे दुख हे सुख हर कंहिंजे लाइ ईंदा आहिनि इन में मक़सदु इहो हूंदो आहे त कुझु न कुझु का शइ किराए बाक़ी हाणे चलो मिलई अदा ॿ ॻाल्हियूं थी वेंदा हिकिड़े कन खां मुझियूं ॿिए कन ॾांहुं वञी वञूं वरी अदा साॻा लाटूं साॻा टुगा मां सम्झां थो इहे न आहे थोरो छड़ो मां त अलाह जो कसम खणी चवंदो आहियां हे मुंहिंजे चेहरे ते ॾाढ़ी आहे मां नंढड़े खां वठी करे ॾाढ़ी माना कूड़ी त न पर कटी बि न आहे मां कटी बि इहा वॾी ॻाल्हि अथव इहा थोरी ॻाल्हि न आहे नंढड़े खां वठी मां ॾाढ़ी कूड़ियमि थोरो पर कटियमि बि न हाणे कटियमि न मुंहिंजे चेहरे ते इहा ॾाढ़ी आहे हा न इहा ॾाढ़ी आहे वधीक कोन हेठो ख़तमु न वरितमि इहा कंहिं शइ में भला ॾाढ़ी रुकावट हुजे न थी हा मुंहिंजे शादी करण में ॾाढी रुकावट न थी मूंखे उमिरि ते वञणु हज ते वञण में ॾाढी रुकावट न थी दोस्तनि सां मिलण में मूंखे ॾाढी रुकावट न थी औलाद ॼमण में मूंखे रुकावट न थी ॿियनि मामलात में धंधनि में हलण चलण में गाॾियुनि में वेहण सफ़र में हवाई जहाज़नि में कारनि में हिननि में पार ड्राइव वञे कंहिं में बि ॾाढी मूंखे रुकावट न थी ॾाढी कटियां छो तो कूड़ियां छो इहा थोरो वरी माण्हू पाण सोचे न मां रसूलुल्लाह जो उम्मती आहियां हिकिड़ियूं सुनतूं अहिड़ियूं आहिनि जेके कंहिं कंहिं नबीअ जो हर हिक जूं जुदा पर हिकिड़ियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेको आदम अलैहिस्सलाम खां वठी इमामुल अंबिया ताईं सभिनी नबियनि जी सुनत उहा ॾाढी आहे सभिनी नबियनि जी सुनत उहा ॾाढी आहे मां ॾाढी चेहरे ते नथो रखां छाजे करे कहिड़ी शइ मूंखे इन खां रोके थी त ॾाढी न रखी उहो पाण सोचे हर को या तव्हां मां मायुनि जो शौक़ीन त पोइ अदा मथां का माई मूंसां न ठही जेकॾहिं इन जे करे तूं रसूल जी अहमियत ॾाढीअ खे नथो ॾे त हैफ़ आहे तुंहिंजे ईमान ते हैफ़ आहे जो तूं रसूल जे तूं जे असांजे करे ॾुख ॾोलावा ॾिठा रोई रोई रब खे पारत पिया करनि त रब मुंहिंजी उम्मत जी पारत थी असां हिकिड़ी माईअ जे करे पंहिंजे रसूल जी सुनत खे उछले छॾियो नाले इहो वरी तव्हां पाण सोचो हर को पाण सोचे मां कंहिंजे मथां उहो कयनि न मां तव्हांजे आॾो वेठो आहियां अलाह मूंखे 10 पुट ॾिना माना त कंहिं शइ में रुकावट ॾाढी कान्हे छड़ो शैतान खे ख़ुशि करणु छड़ो शैतान खे ख़ुशि करणु छड़ो शैतान खे ख़ुशि करणु रसूल खे रोज़े में रंज करणु आहे ॿियो को कमु ॾाढी कूड़ाइण में आहे ॿी कहिड़ी जंहिं में खोड़ खोड़ ॿिया कम आहिनि मां पुछां थो पंहिंजी दिलि खां सची ॻाल्हि छड़ो छड़ो इहो केरु वञी चवे त ॾाढ़ीअ कूड़ाइण में मूंखे इहो फ़ाइदो आहे मां तव्हांखे ॾसां थो ॾाढ़ी कूड़ाइण में इहो नुक़सानु आहे त रसूल रोज़े में रंज थो थिए शैतान जेको असांजो अबदी दुश्मन आहे उहो ख़ुशि थो थिए असां रसूल खे रंज कयूं वेठाऊं शैतान खे ख़ुशि कयूं वेठाऊं ऐं फ़ाइदो बि कोई कोन्हे अजायो वेठाऊं पर अञा ईअं हुजे जो तव्हांजे ॻोठ में तव्हांजे शहर में तव्हांजे इलाइक़े में तव्हांजी हुकूमत में तव्हांजे ऑफिसरनि में को ॾाढ़ी वारो न हुजे ईअं बि कोन्हे ॾाढ़ीअ वारा आहिनि हुननि सां मेल जोल बि आहे मामलात आहिनि धंधादारी आहिनि सभु कुझु आहे उथण विहणो आहे पोइ मूंखे कहिड़ी शइ थी रोके त भला मां ॾाढी कूड़ायां रसूल जी सुन्नत इहो हर को माण्हू पाण जो हिसाब करे मां अलाह खां दुआ थो कयां अलाह ताला असांखे रसूल जे तरीक़े हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए ख़ुशी बि अलाह जे तरीक़े रसूल जे तरीक़े सां त ग़मी बि अलाह ऐं अलाह जे रसूल जे तरीक़े सां बाक़ी ख़ुशीअ महिल दौलत हमामा ऐं माना पुठो ई न पुॼे अलाह 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 हाय हाय मां छा ख़ुशीअ महिल इहा ऐं वरी दुख वारे मसइले में अलाह जी मर्ज़ी त होॾे अलाह जी मर्ज़ी छो न आहे उते छा थी वियो आहे जो उते असां ईअं लाहे पाए था बीह रहूं कंहिंजी बि परवाह नथा कयूं मां अॻे मेरे वेॾे हुई में पुट हल अॻे भेरे मां ॿिया मां तव्हांजे पाड़े जो आहे हिकु ॿिए खां ॻुझा बि कोन्हे ॾुखिया बि कोन्हे परे बि कोन्हे वेझा बि ईअं सम्झो त हिकु ॿिए जा पाड़े वारा चवंदा आहिनि अलाह जे रसूल पाड़ेसिरीअ जी एॾी ताक़ीद कयो जो साहिब वारा फरमाइनि था त असांखे ख़ौफ़ थियो त मथां पाड़े वारनि खे असांजे मिल्क में रसूल अलाह शामिल न करे पाड़े जो एॾो मसइलो आहे एॾा पाड़े जा हक़ आहिनि पाड़े में भला ॿियो केरु चवे हिकु ॿिए खे चवंदासीं उहो सच में सच थो चवां त पहिरियों नंबर इस्लाम खां पोइ अलाह असांखे गैरत जे पासे ॾे अचो मां सम्झां थो कमु भलो जेकॾहिं मुंहिंजी न्याणी मुंहिंजी भेण मुंहिंजी धीउ जेकॾहिं बस में बीही करे ऐं रओ गिच में विझी करे ऐं नचंदी हले दग जहान हुनखे ॾिसे त यार इहा गैरत
ॿियो जेकॾहिं तव्हां अॼुकल्ह गाना तव्हां ॿुधो मां कुझु नथो चवां पर एतिरो तव्हां चओ त तव्हां त ईअं चवंदो त मां गानो ॿुधी करे कंहिं पंहिंजे यार जो तसवुरु थो कयां त पोइ मुंहिंजी न्याणी गानो ॿुधी छा चवंदी उहा कंहिंजो तसवुरु कंदी मुंहिंजी भेण गानो ॿुधी उहो तव्हांजो चवंदी तव्हां पंहिंजे यार जो तसवुरु था कयो त वाह जो भलो गानो थियो आहे त ओ फलाणी मूंखे यादि थी अचे उहो असांजे घर में बि ईअं थींदो असांजी न्याणी बि ईअं चवंदी असांजी भेण बि ईअं चवंदी त मूंखे ओ फलाणो यादि थो अचे इहो ज़ुल्म पाण सां न कयो इन खां बचो शादी हुजे गमी हुजे अल्लाह ऐं अल्लाह जे तरीक़े ते हुजे जेकॾहिं न ई त पोइ घड़ी साथ टपा ॾींदो पर ॿाहिरि जेॾी महिल माण्हू हलंदो न पोइ हीअं माण्हू हीअं चवंदा आहिनि इहो गामू ॾींदो आहे बिना आङुरनि सां भुॼो पोइ ईअं माण्हू भुॼो ॾींदा त लहे वञे तंहिंजे करे जेतिरो थी सघे इन पासे बि तवजो कयो ख़ुशी बि अल्लाह जे ख़ातिर ऐं गमी बि अल्लाह जे ख़ातिर जे इन खां थिड़ंदा त पौधा हो सिंधीअ में चवंदा हर को पंहिंजे घरों थो खाए को कंहिंखे चवंदो त कोन पर क़ुर ईअं चयो आहे त ईमानी तक़ाज़ा इहा आहे त वतवासौ बिल हक़ वतवासौ बिस्सब्र हिक ॿिए खे हक़ जी तलक़ीन बि कयो त सब्र जी तलक़ीन बि कयो कंदासीं त इहा ईमान जी निशानी आहे मां दोस्तनि खे बबांगे दोल चवंदो आहियां मां 3 पुट पढ़ाया हिकु माल हा मां 3 पुट हिकु माल मुंहिंजे घर में नंढड़ी ॿारड़ीअ बि को भला दॿड़ो बि न वॼायो छो सभु ॿारनि सां मां गॾु त कोन हुअमि इहो तव्हांजे मथां जे तव्हां ईअं कंदो त ठीकु आहे पोइ हिकिड़ी न्याणी बि न वॼाईंदी भले चवंदो त भला थोरो 3 ॾींहं सां हणी वठो 2 3 हुन में त पोइ त ठीकु आहे पोइ त उहे चवंदा आहिनि त उहो मौलाना गुलाम रसूल साहिबु चवंदो हो शहदाद कोट वारो दादा हिकिड़ो किलो गोश्त जो थाल्हे में रखी खुलियल तव्हां हीअं खणी हिकिड़ो चकर ॾेई अचो ॻोठ खां कान का सिरनि कोन को कांव तव्हांजे हुन ते चंबो हणी वेंदो हुनखे पोइ जेकॾहिं असांजी न्याणी असांजी भेण ईअं मुंहुं उघाड़ियूं जीअं अचे पियो हलनि त पोइ इहे कीअं बचंदी इन्हनि ते नज़र केॾी ख़राबु पवंदी तंहिंजे करे थोरो इन पासे ॾे बि तवजो कयो मां अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला तव्हां ई असांजे ईमाननि जी हिफ़ाज़त फरमाए अलाह ताला तव्हां ई असांजे गैरतुनि जी हिफ़ाज़त फरमाए अल हुब फिल्लाह वल बुग़्ज़ फिल्लाह मोहबत बि अलाह जे ख़ातिर त दुश्मनी बि अलाह जे ख़ातिर मां तव्हां सभिनी सां अलाह ख़ातिर प्यारु कयां थो मुंहिंजा पाड़ेसरी बि आहियो मुंहिंजा भाइर बि आहियो मुंहिंजा वॾा बि आहियो मां तव्हांजो नंढो बि आहियां वॾनि जो ॼण बचनि जे बराबरि आहे तंहिंजे करे मां ई तव्हांखे न चवां ॿियो केरु चवे पंहिंजे ॻोठ वारनि खे बि चवां तव्हांखे बि चवां उहो सिंधीअ में चवंदा आहिनि ॻोठ वारा बि चवंदा आहिनि हर को पंहिंजे घरों थो खाए पोइ कॾहिं कॾहिं अॼु भला पंहिंजो हक़ था अदा कयूं पोइ वधीक अदा हर को मर्ज़ीअ जो मालिक आहे कंहिंखे केतिरी सम्झ में अचे थी नथी अचे उहो अलाह ॼाणंदो बानो ॼाणंदो मां ख़ुदा जो कसम खणी थो चवां थोरो तवजो जंहिं ज़ाल जे लाइ जंहिं औलाद जे लाइ असां हराम हलाल जी काती बणिया बीठा आहियूं कंहिं शइ खे नथा ॾिसूं त इन जो पेट भरियूं मरण खां पोइ मां ख़ुदा जो कसम खणी थो चवां नौजवान औरत आहे 1 ॿार अथसि 2 ॿार अथसि 3 ॿार अथसि मुड़ुसु मुड़ुसु हिन जे दिलि में इहो वहम विहंदो त वरी मां काथे पढ़ंदुमि जिन जे करे असां इहो मामिलो था कयूं उहा ई पर तव्हां पाण ते हिसाबु कयो जेकॾहिं तव्हां असांजी अलाह न करियो घर वारी फ़ौत थी वञे त तव्हां ॻोल्हींदा त मां हाणे काथे शादी कयां मां काथे शादी कयां इहो इंसानी हिकिड़ी फितरत आहे इनखे को रोके बि नथो सघे इहा फितरत आहे पोइ इन जे करे असां पंहिंजी अबदी ज़िंदगी तबाह कयूं इन खां बचाव कयो हक़ हलाल जो मसइलो हुजे हराम खां बचण जी कोशिशि कयो चोरीअ खां ज़ोरीअ खां ॾाढाईअ खां इन खां बचायो पाण जॾहिं हक़ हलाल जो मामिलो थींदो त अलाह ताला तव्हां ई असांजे दुआउनि में बि असरु कंदो अलाह ताला तव्हां ई असांजे इबादतुनि में बि असरु कंदो पर जे हुजे ॾींहुं राति संदरो ठॻीअ ते चालाकीअ ते त पोइ त यार हाणे मां वेंदो जेको क़बर में ज़ाल कंहिं सां बि गॾु क़बर में न सुती आहे हा न पुटु कंहिं सां बि क़बर में कोन सुतो आहे जिन खे हलाल हराम जी परवाह न कयमि पेट भरे उन्हनि खे खारायुमि सुभाणे उहो कुल बि पढ़णु ईंदो अलाए न उन्हनि जे करे पंहिंजी अबदी ज़िंदगी बि न में आहियूं अलाह खां दुआ थो कयां अलाह ताला सभिनी खे सम्झ था फरमाए जेके बि असांजा वॾड़ा फ़ौत थी विया आहिनि अलाह ताला उन्हनि जे क़बरुनि ते रहमत जो मींहुं वसाए बसि मुंहिंजा रब जहिड़ा आहिनि तुंहिंजा बाना जहिड़े हाल में यार बसि तो वटि पहुता भला हाणे ॿियो उन्हनि जो वही वारस कोन्हे तूं उन्हनि सां पंहिंजी महिरबानी कर तूं त अरहमुर राहिमीन रब आहे अॻे मां तव्हांखे ॿुधायुमि न त हिकिड़ो अमरा मुंहिंजो इहो दुकान ते चढ़ियो त हवा अची वियसि हवा आयसि हवा आवाज़ वारी हवा जो थियसि त वीचारे जो रोब जेको हो उहो थोरो टुटी पियो हुन दुकान वारे त ॿुधो धमाको त हिन खां थियो हुनजो हल इहो थी वियो पोइ वीचारो दुकान वारो परेशान ॾिठे सफ़ा परेशान थी वियो दुकान वारो पंहिंजे कम में लॻो हाणे उहो चढ़ी वियो आयो दुकान ते सौदे जे लाइ चईंसि दुकान वारे खे चई फलाणो सौदो पर हाणे मेस मोल हुई छो त हुनजो हेॾो उहो थी वियो आवाज़ु निकिरी वियो जेकी लय सां अचे पियो उहो थी वियो ख़राबु उहो दुकान वारे थो चए सुभाणे छा थो चई फलाणी शइ ॾेई दुकान वारे थोरो ईअं कन खे हथु ॾिनो अदा थोरो ॾाढियां ॻाल्हाए मां थोरो ॿोड़ो
हिन जो विया ॿुधो त चइबो त मुआरो आवाज़ हिन न ॿुधो आहे थोरो हिन ते उहो असरात जेके हुया पहिरियां थोरा मोटिया हुन चयो यार थोरो ॾाढियां ॻाल्हाए कननि खां थोरो घबरो आहे चवंदा दादा फलाणी शइ ईअं जो हुनखे हाणे हुनखे पक पइजी त हिन न ॿुधो आहे दुकान वारो फोत थी वियो कुझु ॾींहंनि खां पोइ कंहिं अलाह वारे हुनखे ख्वाब में ॾिठो त उहो जन्नत जो पियो सेव करे हे ईमाननि खां पोइ जी ॻाल्हि थो कयां हीअं न त वरी मोमिन बोयो अलाए न मां उन्हनि खां बाद में आख़िरी छेड़ो थो ॿुधायां तव्हांखे दुकान वारो जन्नत में त हुन बुज़ुर्ग पुछियुसि त तोसां अलाह जो फज़ल कि मां हुनजे ऐब खे ढकियुमि अलाह ताला मूंखे चयो तुंहिंजा सभु ऐब ढकाए थो तूं त जन्नत ॾे वञ मां हुनजे ऐब हिकिड़े खे ढकियुमि जो हुनजी लय ई जेकी उहा हुनजी ख़राबु पई थिए मां पाण खे ॿोड़ो चयुमि त मां ॿोड़ो आहे थोरो ॾाढियां ॻाल्हाए हुनखे पक थी वई हुनजो ऐब ढकियुमि अलाह चयो त तूं इहो मुंहिंजे रज़ा जे ख़ातिर कयो अॼु मां तुंहिंजा ऐब ढके करे तोखे त जन्नत ॾिठो ॿियनि सां हिसाब किताब उहो रब ई कंदो नी हुनजी मर्ज़ी आहे त कीअं ॿियनि जा जंहिंजा हक़ हुया माना ईअं बि रब पर्ची पवंदो आहे पर उन पासे जो रुख त हुजे रुख ई न पोइ त कमु ख़राबु आहे अलाह खां दुआ आहे त अलाह ताला छा सभिनी खे असांखे दीन इस्लाम सां वाबस्तगी नसीब फरमाए अलाह ताला छा तव्हां असांखे मोल सभिनी खे जन्नत फिरदौस में जॻह ॾियणु फरमाए